पिशावर के पुलिस लाइन्स में मस्जिद अंदर थियल आपघाती धमाके के शहीदन जो अंग वधी 93 थी वियो। 221 जख्मियों जो इलाज जारी। शहीदन जा लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। सिक्योरिटी हाई अलर्ट। KPK में एक ॾींहं जो सोग। कौमी झंडो भी निवियल। तोशाखाना केस में इमरान खान ते फर्द जुर्म 7 फरवरी ते लागू थींदो। इस्लामाबाद की अदालत फैसलो बुधाए छड़ियो। तोशाखाना केस में तलबी बावजूद इमरान खान ज़ाती हैसियत में पेश न थियो। इमरान खान के वकील संदस मेडिकल सर्टिफिकेट पेश कयो। ॿिन केसिस में इमरान खान की जमानत में 10 फरवरी ताईं बाद। IMF ऐं पाकिस्तान में ॻाल्हियूं जारी। आलमी इदारे जो वफ़द नेथन पॉटर की क़यादत में नाणे वारी वज़ारत की आफिस में मौजूद। नाणे वारे वज़ीर इसाक डार पारां वफ़द जो इस्तक़बाल कयो वियो। नाणे वारी वज़ारत मुताबिक़ मईशत की बेहतरी लाइ ॾुखिया फ़ैसिला करणा पिया। हुकूमत की कोशिश आहे त अवाम खे महांगाई खां बचाइजे। बलूचिस्तान के वक्ती गवर्नर जान मोहम्मद जमाली और सेनेटर सनाउल्लाह जमाली वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकात। शहबाज शरीफ चयो आहे त बलूचिस्तान की तरक्की हुकूमत की पहली तरजीह है। सूबे के महरूमिन के मुआशी तरक्की और नौजवानन के मौक़िया फराहम करे खत्म कंदासीं और सूरत हाल के बेहतर बणाईंदासीं। नेपरा के इलेक्ट्रिक की बिजली 10 रुपया 80 पैसा सस्ती करण की मंजूरी दे दी। कराची इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी 10 रुपया 26 पैसा घटाई की दरख्वास्त कई हुई। नेपरा बेन डिस्कोज लाइ बिजली 2 रुपया 32 पैसा फी यूनिट सस्ती करण की मंजूरी ॾिनी। वापेदारन के फरवरी वारे महीने में रिलीफ मिलंदो। इमरान खान के पार्टी चेयरमैनशिप तां हटाइण वारे केस की इलेक्शन कमीशन में ॿुधणी। इमरान खान जो को भी वकील पेश न थियो। धुरिन के नोटिस जारी। लाड़काना पुलिस पारां मुबैना मुकाबले में ॾोहारी ॼाणाए मारियल नौजवान के वारसन जो नए देरे में सखर लाड़कानो रोड ते धरणो। वारसन मूजब नौजवान शौकत मेमण के पुलिस 3 ॾींहं अॻु गिरफ्तार कयो हो, जंहिंखे राति कूड़े मुकाबले में मारियो वियो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿियनि खे बि ज़ाहिर कयो वञे। अकरी चौदगी में पैसनि की ॾेती लेती तां नौजवान कतल। ॻोठ गुलण बुर्दी में कर्ज वापस न ॾियण तां जवाबदार लठियूं हणी नौजवान नूरल बुर्दी के कतल करे छॾियो। मेहड़ वेझो ॻोठ जाफर चांडियो में सगावती तकरार तां क़तल थियल भाउ ऐं भेण जा लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। ज़ख़्मी थियल 5 ॼणा लाड़काणे मुंतक़िल। 1 ॼणो गिरफ्तार। केस दाख़िल न थियो। गुज़िरियल ॾींहुं सोटरनि विच में संगावती तकरार तां झेड़े में भाउ ऐं भेण क़तल थिया हुआ।